गुल प्लाज़ा सान्हे ते कुझु जमातूं सियासत करे रहियूं आहिनि। उहे जमातूं बि ॻाल्हाए रहियूं आहिनि जिन माण्हुनि खे ज़िंदा साड़ियो। वाक़िए ते सियासत करणु, माण्हुनि में इंतिशार पैदा करणु ऐं पेड मुहिम हलाइणु ग़लति आहे। हुकूमत तहमुल जो मुज़ाहिरो कयो छो त असां जवाबदार आहियूं। बोल्टन मार्केट में बाहि लॻाई वई हुई, मां नथो चवां, रिपोर्ट्स मौजूदु आहिनि। अरिड़हीं तरमीम ख़तमु करणु ऐं कराचीअ खे वफ़ाक़ हवाले करण सां वाक़िआ न थींदा। तनक़ीद करणु हक़ आहे, पर तनक़ीद जे बहाने ॿियूं ॻाल्हियूं करणु ग़लति आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शाजिल इनाम मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त DNA ज़रिए लाशनि जी सुञाणप कई पई वञे। सिंध हुकूमत हिन ॾुखिये वक़्त में मुतासिर ख़ानदाननि सां गॾु आहे। गुल प्लाज़ा सान्हे में फ़ौत थियलनि जे पोइयरनि खे $1 करोड़ ॾिना वेंदा। वॾे वज़ीर गुल प्लाज़ा सान्हे जी जांच लाइ कमेटी जोड़ी आहे, जेका मुकमल जांच कंदी ऐं कोताहियुनि जी निशानदही कंदी। कमेटी जी रिपोर्ट अचण बैदि वधीक कार्रवाई कई वेंदी। सिंध हुकूमत 1200 दुकानदारनि जे नुक़सान जो अज़ालो कंदी। मुतासिर दुकानदारनि खे बिना व्याज जे कर्ज़ ॾियण ते बि गौर कयो पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनी जी डेविस में आलमी इक़्तिसादी फोरम जे इजलास में शिरकत। इजलास जे मौक़े ते आलमी अॻवाननि सां गैर रस्मी मुलाक़ातूं। वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल जूं अमेरिकी परॾेही वज़ीर, अज़रबाईजान जे सदर, सऊदी अरब जे परॾेही वज़ीर शहज़ादे फैसल बिन फरहान अल सऊद सां मुलाक़ातूं। गुल प्लाज़ा सान्हे में फ़ौतुनि जो अंगु 55 खां 60 आहे। फ़ौतुनि मां 14 ॼणनि जी सुञाणप थी वई। गुम थी वियलनि जो अंगु 88 थी वियो। DNA मां 8 माण्हुनि जी सुञाणप थी वई आहे। 48 ॼणनि जो पोस्टमार्टम थी चुको आहे। मलबे हेठियां इम्कानी लाश कढण लाइ ऑपरेशन जारी आहे। रेस्क्यू इख़्तियारनि जो बयानु। DC ॾखण जावेद नबी खोसो जो चवणु आहे त जिन इमारतुनि में फायर सेफ्टी इंतज़ाम न आहिनि, उन्हनि खे नोटिस जारी कया पिया वञनि। फायर सेफ्टी न हुजण ते 6 इमारतुनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। MQM गुल प्लाज़ा सान्हे खां पोइ 18हीं तरमीम खे निशानो बणाइणु शुरू करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर ऐं MQM अॻवान मुस्तफ़ा कमाल जो चवणु आहे त 18हीं तरमीम सां असांजी नस्ल कशी कई पई वञे। 18हीं तरमीम मुल्क लाइ नासूर आहे। ड्रामो ख़तमु थियणु घुरिजे। आइन में तरमीम करे कराचीअ खे वफ़ाक़ जो इलाइक़ो करार ॾिनो वञे। कराचीअ खे पाकिस्तान जो माशी गादीअ वारो शहर बणाए वञे। गुल प्लाज़ा सान्हे जे मुतासिरनि जे ॾुख में बरबार जा शरीक आहियूं। MQM ते रुगो बल्दिया फैक्ट्री जी बाहि जो इल्ज़ाम नाहे। कराची में हिकु ॾींहुं अंदरि 100 माण्हुनि खे क़त्ल कयो वेंदो हो। रियासत 30 सालनि खां राजो नेटवर्क ख़तमु करण में नाकाम हुई। 18हीं तरमीम इत्तफ़ाक़ राय सां थी, पर इन में ॿीहर इत्तफ़ाक़ राय सां बहितरी अची सघे थी ऐं बहितरी जो रस्तो पूरो आइन में लिखियलु आहे। गुल प्लाज़ा में लॻल बाहि जे वाक़िए जी जांच थियणु घुरिजे। गुल प्लाज़ा जे मंज़िलनि जी मंज़ूरी कंहिं ॾिनी ऐं कॾहिं ठही, इन जो पूरो एहतिसाब थियणु घुरिजे। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनावला जूं ख़ानगी टीवीअ सां ॻाल्हियूं। संदसि चवणु त ज़िले हुकूमतुनि खे बाइख़्तियार बणाइणु घुरिजे, छो त ज़िले हुकूमत खे बाइख़्तियार बणाइणु आइन जी घुरिज आहे। जेसीं ताईं ज़िले हुकूमतुनि खे बाइख़्तियार न बणायो वेंदो, तेसीं ताईं माण्हुनि जा मसइला हल न थींदा। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत सिंध सेफ सिटीज़ अथॉरिटी जो अहम इजलास। वॾे वज़ीर जो चवणु आहे त कराची सेफ सिटी प्रोजेक्ट शहर लाइ अहम आहे। कराची जी सिक्योरिटी ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। 2 महीननि में कराची सेफ सिटी प्रोजेक्ट फाल कयो वेंदो। हैदराबाद ऐं सखर में बि सेफ सिटी मनसूबो आणण लाइ कमु करे रहिया आहियूं। कराची सेफ सिटीअ जो पहिरियों फेज़ लॉन्च करण रहिया आहियूं। सिंध जे सीनियर वज़ीर शाजिल इनाम मेमण जी सदारत में ट्रांसपोर्ट खाते जो इजलास। मुख़्तलिफ़ मनसूबनि रेड लाइन, येलो लाइन, BRT जे कमनि जी अॻु भराई जो जाइज़ो वरितो वियो। सिंध मास ट्रांज़िट अथॉरिटी जे अमलदारनि पारां इजलास में ब्रीफिंग ॾिनी वई। ब्रीफिंग में ॿुधायो वियो त सेनेटर ताज हैदर पुल जे ॿिए हिसे जे ड्राहिण जो कमु जारी आहे। शाजिल इनाम मेमण जो चवणु आहे त मनसूबे खे मुक़ररु वक़्त में मुकमल करण लाइ सभई वसीला इस्तेमालु कया पिया वञनि। जदीद शहरी ट्रांसपोर्ट खां सवाइ को बि शहर तरक़ी नथो करे सघे। BRT मनसूबनि जे मुकमल थियण सां कराची शहर जे ट्रांसपोर्ट सिस्टम में निमाया बहितरी ईंदी। पिंक सिटीज़ जो ॿियो मरहलो बि जल्द शुरू कयो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी हाई कोर्ट्स जे एडिशनल जजनि जी मुस्तक़िली ऐं वात जी मंज़ूरी ॾेई छॾी। सदर जुडिशियल कमीशन जे सिफ़ारिशुनि ते जजनि जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾिनी। सिंध, लाहौर ऐं पेशावर हाई कोर्ट्स जे एडिशनल जजनि खे मुस्तक़िल करण जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध जे गादीअ वारे शहर कराचीअ समेत मुख़्तलिफ़ शहर में बरसाति, सीअ में इज़ाफ़ो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में तेज़ हवा सां वसकारो।
सरजानी टाउन बल्दिया नॉर्थ कराची में तेज़ हवा से बरसात। मुशर्रफ कादुनी सदर गार्डन नई नाज़माबाद और माड़ीपुर में भी वसकारो। नागन चुरंगी नॉर्थ कराची सरजानी टाउन बफर जोन और ॿियनि इलाक़नि में भी बरसात। मंगो पीर सोहराब ॻोठ सचल ॻोठ और सफुरा समेत शहर के ॿियनि हंधनि ते भी बरसात। सिंध के मुख्तलिफ़ शहरनि में बरसात। सीअ में इज़ाफ़ो। दादू जामशोरो सखर खैरपुर नौशेरो फिरोज शहीद बेनज़ीराबाद कंबर शिदातकोट जकाबाद ज़िलनि में वसकारो। वाही पांडी जोही टंडो रहीम खान काछे और खीरथर के जाबलू पट्टी ते तेज़ हवा से वसकारो। शिदातकोट वारह सेवण रोहड़ी हालाणी हिंगोरचा ठरी मीरवाह कंडियारो कोट लालू पाठ शरीफ मनहेड़ो बांदी खानवाहण सेठा जा जकाबाद दोदापुर और भरपासे वारे इलाक़नि में बरसात। IG सिंध पुलिस जावेद आलम ओढो की सदारत हेठि ट्रैफिक मैनेजमेंट और ई चालान बाबत इजलास। ट्रैकर न लगाईंदड़ हेवी गाड़ियुनि ते ₹1 लख दंड भरण और स्मार्टफोन्स ज़रिए ई टिकटिंग तजुर्बाती बुनियादनि ते शुरू करण जो फ़ैसिलो। बग़ैर नंबर प्लेट गाड़ियुनि ख़िलाफ़ भरपूर क्रैकडाउन शुरू करण जो भी फ़ैसिलो कयो वियो। IG सिंध जो चवणु आहे त ट्रैफिक पुलिस कराची में बदिलियुनि ते ॿीहर पाबंदी मढ़ी वई आहे। जदीद पुलिसिंग खे हथी ॾियण लाइ टेक्नोलॉजी जो इस्तेमालु अंटर आहे। ठुल में ज़्यादती जो शिकार नारी आसिया खोसो के वारसनि पुलिस पिकट वठण खां इनकार करे छॾियो। SSP जकाबाद पारां मुतासिर नारीअ जे घर ॿाहिरां क़ाइमु कयल पुलिस चौकी ते 4 अहलकार पोहताजनि खे वारसनि वापसि करे छॾियो। FIA क्राइम सर्कल लाड़काने पुलिस पारां दाख़िल करायल FIR खे ख़त्म करे अलॻि केस दाख़िल करे छॾियो। FIR में ASI मेहराब संदरानी, SHO RD 52 मक़सूद संजरानी और SHO RD 44 मोहम्मद नवाज़ ब्रोही समेत 8 जाबदारनि खे नामज़द कयो।